मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजे खिदमत में हाज़िर आहियां। कल क़ौमी असेंबली जो इजलास हुयो। क़ौमी असेंबली जो इजलास जेको हुयो महांगाई ते ऐं यकीनन महांगाई ते बहस थियणु खपे। क़ौमी मामला आहिनि ऐं उहो जेको महांगाई ते बहस थियणो हुयो या जेको थी रहियो हुयो उहो बहस महांगाई तो थींदो थींदो तिरकी वञी ज़ातियात ते पहुतो ऐं उहो जेको आहे सो बहस झेड़े में तब्दील थी वियो ऐं झेड़ो जेको हुयो उहो पीपल्स पार्टी ऐं PTI जे मेंबरनि में शिदत तॾहिं अख़्तियार करे वियो जॾहिं मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब वज़ीर आज़म खे नाअहल सिलेक्टेड कूड़ो करप्ट ऐं इंतिहाई जेको आहे सो उन जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाया जेके रिवायती तौर ते असांजे समाज में ॻाल्हाया वेंदा आहिनि, पर शायदि उहे लफ़्ज़ PTI जे मेंबरनि जे लाइ बर्दाश्त जोगा न हुया। उसूलनि त उनजो जेको स्पीकर आहे क़ौमी असेंबली जो उनखे का मुदाख़लत करणु खपंदी हुई, पर उहो बि शायदि को मज़े वठण जे मूड में हुयो, जीअं हथु हल्को रखियो। ऐं PTI जे तरफ़ां हमेशह हिकिड़ो ई माण्हू आहे जेको ॾुखियनि या ख़राबु ॿोलीअ जो जेको जवाबु आहे उहो उन ई ख़राबु ॿोलीअ जे अंदाज़ में ॾींदो आहे, मुराद सईद साहबु। पोइ उन छो छंडिया, उन बि एॾा वॾा वॾा इल्ज़ाम लॻाया जेके ग़ैर अख़लाक़ी हुया बिलावल साहब ते ऐं ज़रदारी साहबान ते, पीपल्स पार्टी जी क़यादत ते। ऐं उहे जेके ग़ैर अख़लाक़ी जवाब हुया मुराद सईद जे तरफ़ां, उन्हनि जो वरी जवाबु कादिर पटेल साहब ॾिनो। कादिर पटेल साहब पीपल्स पार्टीअ जो MNA आहे ऐं उन जेको आहे सो तमामु शदीद जवाबु ॾिनो। ऐं अज़ीज़ा ने मन मूंखे वॾी हैरानगी शायदि घटि आहे जो बिल्कुलु क़ौमी असेंबलीअ जो माहौल ऐं असांजे ॻोठ जे माइनि जे माहौल जहिड़ो थी वियो। ईअं पियो लॻे त हाणे ॼण आउं क़ौमी असेंबली जे इजलास में न, पर ॼण पंहिंजे ॻोठ में वेठो आहियां। जॾहिं आउं ॻोठ जी ॻाल्हि कयां थो त यकीनन उहो तव्हांजो पंहिंजो ॻोठ, तव्हांजे ॻोठ में बि इहो ई माहौल हूंदो आहे ऐं सभिनी ॻोठनि में जंहिं महिल मायूं पाण में ॿारनि जे ॻाल्हि तां विढ़ंदियूं आहिनि ऐं पोइ उहे ॻाल्हियूं झेड़ो जो माइनि जो आहे उहो झेड़ो थींदे थींदे पोइ हिक ॿिए जा यार कढणु शुरू कंदियूं आहिनि। पोइ ताना ॾींदियूं आहिनि, तूं फलाणे जी यार आहीं, फलाणे सां सुती ईअं, पोइ तूं फलाणे सां ईअं, पोइ फलाणो तुंहिंजे घर ईंदो, छा उहे ॾींहं तोखां असांखे सभु ख़बर आहे। ईअं ई कादिर पटेल साहब बि मुराद सईद खे ताना ॾेई रहियो, तूं छा कंदो आहीं, तुंहिंजो धंधो कहिड़ो आहे, असांखे ख़बर आहे त तूं कहिड़ियूं सहूलियतूं ॾींदो आहीं, ऐं तूं जेको आहे सो हरीम शाह जो चयो त तूं मुतासिर थी वियो आहीं करोना जो, तुंहिंजे कमरे मां आवाज़ था अचनि करोना करोना। त अहिड़े क़िस्म जूं माना अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू क़ौमी असेंबली जे फ्लोर ते थी रही हुई। महज़ब मुल्क जो महज़ब फ्लोर ऐं महज़ब वोटरनि जा महज़ब MNA करे रहिया। हैरानगी मूंखे इन करे बि कान थी त जॾहिं ॻोठ में मायूं झड़ूं कंदियूं आहिनि त फलाणो घोर ॾियो तोखे फलाण करे, जॾहिं उहो घोर ॾियो त गुज़री रहियो हूंदो त उहो बीह वेंदो आहे, उहो हीअं करे ॾिसंदो आहे ऐं पोइ ईअं ई जेको आहे उहो घोर ॾियो इंतज़ारु कंदो आहे त मज़ीद गारियूं मुंहिंजे हवाले सां हिननि खे माना मिलनि त जीअं आऊं उहो मज़ो ऐं चस्को वठां। इहा मुल्क जी असेंबली आहे जिते रोडनि रस्तनि बिजली गैस महांगाई ग़ुर्बत खे ख़तमु करण जे लाइ के प्लानिंगूं थियनि, के बहस थियनि, के तहमीरी गुफ़्तगू थियनि, उते इहा गुफ़्तगू थी वई त हिक ॿिए खे हिक ॿिए जी औकात यादि ॾियाराई पई वई। हिक ॿिए जा जेके निजी मामला आहिनि, निजी ज़िंदगियूं आहिनि, उते उहे जेको आहे सो ताननि वारे अंदाज़ में डिस्कस थी रहियूं हुयूं। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त उहे माना ऐं ईअं ऐं ॿियूं मायूं वरी पंहिंजे पंहिंजे दरवाज़े जे कुंडल में ॿियनि मायुनि सां बि हिक ॿिए खे कननि में चवंदियूं ॾिस मां न चवंदी हुअसि त इहा अहिड़ी आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं कादिर पटेल साहिबु इहा तानाज़नी करे रहियो, इहा गुफ़्तगू तावील फरमाए रहियो त महिल
खोड़ औरतूं एमएनएज़ ताड़ियूं वॼाए रहियूं, वरी हिक ॿिए खे कननि में कुझु चई रहियूं। यानी एमएनएज़ औरतूं बि मूंखे ॾाढियूं एमएनए औरतूं बि उहो मज़ो वठी रहियूं हुयूं। उहे एमएनए औरतूं हिक ॿिए खे कन में चई रहियूं, ताड़ियूं वॼाए रहियूं ऐं वरी हीअं हीअं बि करे रहियूं ऐं इंतिहाई उहे इशारा, उन्हनि खे मां नाज़ेबा इशारा कोन थो चवां, अहिड़ा इशारा असांजे कल्चर जो हिसो आहिनि। इहे इशारा असांजा दोस्त यार बिरादरी में या पाड़े में या जॾहिं बि बाज़ारि में माण्हू हले, इहे इशारा आम रूटीन में आहिनि। उहे इशारनि ते मूंखे को बि एतिराज़ु कोन्हे को, पर उहे एमएनएज़ जेके ताड़ियूं वॼाए रहियूं, डेक्सूं वॼाए रहियूं, जेके इंतिहाई किरियल गुथा लफ़्ज़ हुया, जेके हिक ॿिए खे यादि ॾियाराइण जा लफ़्ज़ हुया, जेके हिक ॿिए सां सुम्हण खाइण पीअण जा लफ़्ज़ हुआ, उन्हनि ते एमएनएज़ औरतूं ताड़ियूं वॼाए रहियूं। उहे ख़ुशि थी रहियूं इन गुफ़्तगूअ ते। इहा ॾाढी मज़ेदार गुफ़्तगू हली रही आहे काफ़ी महीननि सालनि खां पोइ क़ौमी असेंबली जे अंदरि, छो न इन मां लुत्फ़ अंदोज़ थिजे ऐं उहे लुत्फ़ अंदोज़ थींदियूं रहियूं। उहे एमएनएज़ मुस्लिम लीग नून जूं हुयूं, पीटीआई जूं हुयूं, उहे जेको आहे सो पीपल्स पार्टी जूं हुयूं, लेडीज़ एमएनएज़, उहे ॾाढियूं ख़ुशि थी रहियूं हुयूं त कीअं न हिक ॿिए खे यादि ॾियाराए रहिया आहिनि। ऐं यकीनन सभिनी खे पंहिंजा पंहिंजा यार यादि ईंदा आहिनि, यार मुश्किल वक़्त में कम बि ईंदा आहिनि ऐं यार जेको आहे सो सहूलियत जो ज़रियो हूंदा आहिनि, यार वक़्ती सुकून बि ॾींदा आहिनि। उन करे इहो क़ौमी असेंबली जो इजलास जेको आहे सो हिकु ॻोठाणे औरताणे झेड़े में तब्दील थी वियो हुयो। ईअं पियो लॻे त इहे 20 करोड़ माण्हुनि जी असेंबली न हुजे, पर ॼण हीअ जेको आहे सो मां लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि शायदि मूं ते को सेंसर लॻी वञे, पर जीअं पियो लॻे ॼण इहो बाज़ार हुसन जो जेको आहे सो को माहौल हुजे या ॻोठ हुजे। त छा अहिड़ी सूरत हाल में असांजे क़ौमी असेंबली या सिंध असेंबली या जेके बि असेंबलियूं आहिनि पाकिस्तान, उहो त दुनिया जे असेंबलियुनि जे अंदरि जहिड़ा थींदा आहिनि, यकीनन उते बि इहो ई कल्चर हूंदो। असांखे उन्हनि जूं ॿोलियूं कोन थियूं अचनि, उन करे ॻाल्हि शायदि असांखे घटि ईंदी हूंदी सम्झ में, या रिपोर्ट नथियूं थियनि। या जेको कल्ह क़ौमी असेंबली में थियो, बजाए जो महांगाई, गुरबत, बेरोज़गारी, बुख, बदहाली, महांगाई ऐं जेको स्ट्रक्चर आहे जेको असांजो सूबनि जो या मुल्की तौर ते, उन ते ॻाल्हि ॿोल थियण जे बजाए हिक ॿिए खे यार ऐं ताना ऐं हिक ॿिए खे यादि ॾियारायो पियो त फलाणे तूं फलाणो, फलाणो तूं फलाणो। इन क़ौमी असेंबली जे माहौल खे यकीनन साफ़ इन गैलरीअ में वेठल महिमाननि ऐं यकीनन असेंबली में ताड़ियूं वॼाईंदड़ ख़ातून एमएनएज़ ने बि तमामु घणो इंजॉय कयो। पर हिते अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त जंहिं माहौल मां माण्हू जान छॾाइणु चाहे थो, जेको जेका ॻाल्हि, जेका गुफ़्तगू, जेको सिलसिलो तइमीरी हुजणु खपे हा, उन सिलसिले खे जेको आहे सो इंतिहाई दकियानूस ऐं घटिया क़िस्म जो बणाइण जी कोशिशि कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु सिंध में त उन्हनि जेके बर्बादियुनि जूं तारीख़ूं रक़म कयूं आहिनि, उहे हिकिड़ा अलॻि किस्सा आहिनि, उन्हनि ते पाण ॻाल्हाईंदा रहिया आहियूं, ॻाल्हाईंदा रहंदासीं। पर बिलावल एॾी का वॾी ॻाल्हि बि कान कई। इहा ई त सही ॻाल्हि हुई त बकोल इमरान ख़ान त जिते करप्शन थींदी आहे उहो सम्झूं त उते जी हुकूमत जेको आहे महांगाई थींदी आहे त हुकूमत करप्शन कंदी आहे। बिलावल एतिरी ॻाल्हि कई हुई ऐं उनखां पोइ उन्हनि बिलावल ते जेके तनक़ीदूं कयूं उहे बि शायदि बयानु करण जहिड़ियूं न आहिनि। सो अज़ीज़ान मन, आउं सम्झां थो त तव्हांजा एमएनएज़ जेके तव्हांजे वोटनि ते चूंडिजी अचनि था, उहे बि अहिड़ी गुफ़्तगू में मुब्तला आहिनि जेका गुफ़्तगू या शायदि हू पंहिंजे वोटरनि सां करण में उन्हनि खे मज़ो नथो अचे, हिते उन्हनि खे उहो माहौल मिले थो, पोइ हू दिलि जूं ॻाल्हियूं कनि था, पोइ हिक ॿिए खे यादि ॾियाराइनि था, पोइ इहो कमु हले थो हुते। अॼु मूंखे प्रोग्राम करिणो हुयो त जेको आहे जो यूनिवर्सिटियूं, सिंध जे यूनिवर्सिटियुनि जी लुटमार कीअं हले थी, सिंध जे यूनिवर्सिटियुनि में कहिड़ियूं कहिड़ियूं माफ़ियूं मुलवस आहिनि, पर मूंखे यकीनन इहो वॾो अहम हुयो जंहिं ते मूंखे प्रोग्राम करिणो हुयो। पर पाण हिन ते वरी कंदासीं प्रोग्राम। ऐं इजाज़त ॾियो, मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, बेल आइकॉन घंटी वारो बटण दॿायो त मुंहिंजा नोटिफिकेशन तव्हां ताईं अचनि। इजाज़त ॾियो, अल्लाह हाफ़िज़।